अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल रियासत रियासत ड्रामो कॾहिं ईंदो, छा हुन जी एपिसोड केॾी महिल ईंदी, छा हुन में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। त दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे, अगरि जेकॾहिं तव्हां हीअ वीडियो न ॾिसंदो त पोइ तव्हां हीअ अपडेट मिस करे छॾींदो। उहा इहा अपडेट इहा आहे त रियासत ड्रामे जा ॿ टीज़र अची चुका आहिनि। तमामु जल्दी जेको आहे उनजी टियों टीज़र बि अचण वारी आहे ऐं उन खां बाद जेको आहे उनजी प्रोमो ईंदी ऐं प्रोमो मां जो उनजी एपिसोड स्टार्ट कई वेंदी। उनजो पहिरियों प्रोमो ईंदो ऐं उन खां पोइ बाद में उनजी एपिसोड हलाई वेंदी। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तो पंहिंजा वेरी ऐं रियासत ड्रामे इहे पाण में मुक़ाबले में पोइ ॾिसो त कंहिंजो केरु थो ड्रामो खटे। इहो तव्हां कमेंट में रायो ॿुधायो, पंहिंजा वेरी ड्रामो भलो आहे या रियासत। तो रियासत ड्रामो बि तमामु जल्दी स्टार्ट थियण वारो आहे ऐं उन में सुठा सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि। आज़म मेंगल, उम्मीद अली कलवट, फ़हीम याया भुट्ट ऐं एजाज़ मला ऐं एस भट्टी ऐं ॿिया कुझु नवां ऐं कुझु पुराणा अदाकार पिण हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। छो जो हीउ हिकु बहितरीनु ड्रामो आहे रियासत ड्रामो। तो हिन में सुठा सुठा पिण अदाकार कमु करे रहिया आहिनि। तमामु जल्दी जेको आहे हिन जी प्रोमो अचण वारी आहे। प्रोमो मां पोइ जेको आहे हिन जी एपिसोड स्टार्ट कई वेंदी। तो असांजे अंदाज़े सां जेको आहे ॿुधाईंदा हलो त जॾहिं 12 महीनो बीहंदो त उनजी पहिरीं तारीख़ ते रियासत ड्रामे खे स्टार्ट कयो वेंदो। असांजो अंदाज़ो इहो आहे, वधीक अॻिते ॾिसूं त पोइ छा थो थिए। हीअ ॿई ड्रामा घटि न आहिनि, हिकु पंजाबी ड्रामो ऐं ॿियो रियासत ड्रामो। इहे ॿई ड्रामो मुक़ाबले में ॾिसूं त हाणे केरु थो कंहिंजो ड्रामो थो खटे। हिकिड़े में असगर चौधरी डायरेक्टर आहे ऐं ॿिए में फज़ल मलक खजू डायरेक्टर। हाणे इहो तव्हां कमेंट में रायो ॾिजो कहिड़ो डायरेक्टर भलो आहे ऐं कंहिंजो ड्रामो भलो आहे ऐं कंहिंजो ड्रामो खटींदो। इहो तव्हां कमेंट में ॿुधायो। ॾिसूं त आख़िरकार तव्हांजो रायो छा आहे ऐं तव्हां कहिड़े ड्रामे जा फैन आहियो, मतिलबु त कहिड़े ड्रामे जा चाहींदड़ आहियो। कमेंट कयो दोस्तों, कमेंट कयो। तो असांजे अंदाज़े सां ॿई ड्रामो मुक़ाबले में मुंहिंजे अंदाज़े सां जेको आहे पंजाबी ड्रामो जेको आहे उहो रियासत ड्रामे खां चढ़ी वेंदो, मतिलबु त रियासत ड्रामे खे कट करे वेंदो। जो पंजाबी ड्रामे में बि सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं रियासत ड्रामे में बि सुठा अदाकार, यानी पंजाबी ड्रामे में खून ख़राबी घणी आहे। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, मूंखे पसंदि आहे, असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।